अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार हम हैं मारवी तहीम। सबका पेश शामिल अंदाज़ी हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक मरीज़ हयातूं जा वेठा। MCOC पारां वधीक 350 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 2.74 को रही। पीपल्स पार्टी मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 10 डिसंबर ते महांगाई ऐं 17 डिसंबर ते गैस बहरान खिलाफ मुल्क की एहतजाज जो ऐलान। बिलावल हाउस क्रास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन वक्त मुल्क में मुआशी सूरतहाल इंतहाई ख़राब आहे। जेसिताईं हीअ हुकूमत रहंदी ऐं IMF सां डील रहंदी तॾहिं खां मुल्क जो आवाम महांगाई समेत मुख़्तलिफ़ अज़ाब भोगींदो रहंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की सरबराही में कोर कमांडर कॉन्फ्रेंस कमांडर्स पारां सियालकोट जहिड़नि वाक़िअनि ते ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते इतफ़ाक़। ISPR मौसिफ़ कॉन्फ्रेंस में मुल्क ऐं इलाक़ाई जी सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां सरहदनि ते सिक्योरिटी इंतज़ामनि जे हवाले सां इत्मिनान जो इज़हार। पाक फ़ौज जे सरबराह जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त ललकारनि खे मुंहुं ॾियण लाइ आला मयार ऐं तरबियत जी ज़रूरत आहे। अफगानिस्तान के बहरान का बचाव लाए बर वक्त आलमी इमदाद की जरूरत है। भारत के चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत की हेलीकॉप्टर से हादसो। जनरल बिपिन रावत ऐं संदसि ज़ाल समेत 13 ॼणा अजल जो शिकार। जनरल बिपिन रावत जो हेलीकॉप्टर भारतीय रियासत तमिलनाडु जे जाबी इलाइक़े में किरी तबाह थी वियो। हादसे में ज़ख्मी थियल जनरल बिपिन रावत ऐं संदसि ज़ाल खे गणती जहिड़ी हालत में तमिलनाडु जे फौजी अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते ॿिन्ही ज़ख्मियुनि जी सट संदे दम लीच थियो। पाक फ़ौज जे सिपह सलार जनरल कमर जावेद बाजवा ऐं चेयरमैन जनरल चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल लतीफ़ मिर्ज़ा पारां जनरल बिपिन रावत ऐं संदसि ज़ाल जी फौतगी ते अफ़सोस जो इज़हार। कराची से मुख्तलिफ इलाक़नि में ज़िलज़िले जा लोडा। गुलशन हदीद कदाब II चंद्रीगढ़ रोड गुलिस्तान जौहर वली कैंट स्कीम 33 समेत इन इलाक़नि में ज़िलज़िले जा लोडा महसूस किया गया। ज़िलज़िले जी पेमाइश कंदड़ मरकज़ मौजूद कराची में 10:16 ते ज़िलज़िले जा लोडा महसूस किया गया। ज़िलज़िले जो ज़ोर 4.2 हिकु रिकॉर्ड 15 किलोमीटर ऊंचाई वारे ज़िलज़िले जो मरकज़ DHA कराची का 15 किलोमीटर उत्तर तरफ़ हो। ज़िलज़िले सबब इमारतूं रुड़ी वयूं। माण्हू कलमे जो विर्द कंदे घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। इलेक्शन कमीशन पारां मना करण बावजूद वज़ीर आज़म इमरान खान पारां पेशावर जो दौरो। वज़ीर आज़म इमरान खान के पेशावर दौरे खां रोके छॾियो हो। इलेक्शन कमीशन मूजिब KP में 19 डिसंबर ते मकानी इदारनि जूं चूंडूं थी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म जो लाॻापियल इलाइक़े जो दौरो करणु ज़ाब्ते इख़्लाक़ जी भञकड़ी हूंदो। सदर वज़ीर आज़म ऐं गवर्नर्स चूंडूं शेड्यूल खां पोइ लाॻापियल तकनि जो दौरो नथा करे सघनि। ज़ाब्ते इख़्लाक़ जी भञकड़ी करण ते क़ानूनी कार्रवाई करे सघे थी। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म के यादि ॾियारण जो बि नोटिस जारी कयो। हमें वो कमीशन निशानदेही भी करके दे उन इदारों की, उन शख्सियात की जिन्होंने गलत अप्रूवल दी है उन्हें, और उन पे एक्शन ले। जो अगर वायलेशन थी थोड़ी बहुत, ठीक है, वायलेशन अगेन फिर मेरिट पे चला जाऊंगा, ऐसी नहीं नज़र आ रही थी कि ये पूरी 14-15 मंजिला इमारत को और उनके सारे मकीनों को बेघर भी किया जाए। जिन लोगों ने ये गलत अप्रूवल्स दी हैं उनको छोड़ने की बात नहीं कर रहा हूँ मैं। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त इमारतूं रेगुलराइज़ करण लाइ रिटायर जज जी सरबराही में कमीशन जोड़ियो वेंदो। कमीशन घणमा इमारतनि जे ग़लत मंज़ूरी ॾींदड़ इदारनि ऐं शख़्सियतनि जी निशानदाही बि कंदी। नस्ला टावर जे ज़िम्मेवारनि खे वाक़ुफ़ करणु घुरिजे। इस्लामाबाद जी इमारत खे रेगुलराइज़ करे सघिजे थो त नस्ला टावर खे छो न। घणमा इमारतनि बिल बाबति ऑर्डिनेंस जो मसवदो गवर्नर खे माणे वियो। संदसि लिखत में एतिराज़ नाहे मिलिया। सांस का ॻाल्हि ॿोल नाहे थी। वॾे वज़ीर जो इस्लामाबाद जे हद सां वधियल पेशीअ जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हि।
नॉर्मली मैं सच्ची बात है इस किस्म की रिपोर्ट पे ज़्यादा बिलीव करता नहीं हूँ। मुझे पता है कि ये आमतौर पर हवाई होती है, लेकिन चले बहरहाल। अब अगर वो कह रहे हैं कि जी अदलिया में पुलिस में ज़्यादा करप्शन है, तो ये सिर्फ सूबा सिंध के लिए बात उन्होंने नहीं की है, ये पूरे पाकिस्तान के लिए बात की है। और मैं समझता हूँ कि इस पर जो सारी सूबाई हुकूमतें हैं, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान है या और जिन इदारों का उसमें जिक्र किया गया है, उन सबको ठीक करना चाहिए। हकीकत तो ये है, मैं इस बात से इनकारी नहीं हूँ कि इस मुल्क में इदारों में करप्शन नहीं है, ये आपको पता है, मुझे भी पता है, लेकिन उसको ठीक करने की ज़रूरत है। एमकेएम पार्टी ठेकेदार साबित करण की कोशिश भी करे, मांगे खिलाफ एहतजाज छो नथी करे। एमकेएम कराची के गियरत में मुज़ाहिरन चाहे थी, मुज़ाहिरे में जेका ॿोली ॻाल्हाई थी वञे उन सां वीज़ा वधाए पिया वञनि। शुद्ध समावारी सूबाई वज़ीर सैद गनी वधीक चयो आहे, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल रिपोर्ट में पुलिस जे गिरफ़्तारी इदारे जो ज़िक्र रुॻो सिंध लाइ न तो पूरे मुल्क लाइ आहे। आइन मौजूद सिंध के ज़रूरत मौजूद केस मिलंदो थे। नाज़रीन हेडलाइंस वां ॾिठो तफ़सीली ख़बरूं हिन वक़्त ब्रेक खां पोइ।